ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। बहराम खां मोहम्मद मिठल बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ ग़ुलाम अली मक्सीअ में तालीमी सक़ाफ़ती सेमिनार मुनक़िद कयो वियो। पेटे अलफ़ ज़िली सदर मुमताज़ अली वधो, रईस अश्क अली मक्सी, सिकंदर अली वर्क, न्याज़ अहमद खोसो, तरीक़ अहमद अबड़ो समेत ॿियनि मेहमाननि जी शिरकत। शागिर्दनि तोड़े शागिर्दनि पारां सक़ाफ़त जे हवाले सां तक़रीरूं ऐं टेबलोस पेश कया विया। ॻोठ में अहिड़े बहितरीन क़िस्म जे प्रोग्राम ॾिसी ॿारनि जे परफॉर्मेंस ॾिसी दिलि जी ख़ुशी महसूस थी। मेहमाननि पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि विच में इनाम तक़सीम कया। आयल मेहमाननि खे टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। तफ़सील मूजिब हाकिम शाह जे लॻ गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ग़ुलाम अली मक्सीअ में हेड मास्टर दीदार अली मक्सी पारां सक़ाफ़त जे हवाले सां शानदार तक़रीब कोठाई वई। पेटे अलफ़ ज़िले सदर मुमताज़ अली वधो, रईस अश्क अली मक्सी, सिकंदर अली वर्क, तरीक़ अहमद अबड़ो, मुमताज़ अली गोपांग समेत ॿियनि मेहमाननि शिरकत कई। आयल मेहमाननि खे टोपी ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। शागिर्दनि तोड़े शागिर्दनि पारां सक़ाफ़त जे हवाले सां तक़रीरूं ऐं टेबलोस पेश कया विया। शागिर्दनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। उन मौक़े ते आयल मेहमाननि ॿुधायो त मीरो खार तालुके जे हिक ॻोठ में शागिर्दनि जे अहिड़ी परफॉर्मेंस ॾिसी महसूस थी रहियो आहे त हितां जे उस्तादनि जी तमामु घणी महिनत थियल आहे। हितां जा ॿार पढ़ाईअ में त अॻ में ई होशियार आहिनि, पर ग़ैर निसाबी सरगर्मियुनि में बि हू अॻे खां अॻियां आहिनि। उस्तादनि जे अहिड़ी महिनत ते खेनि सलाम पेश कजे थो। शागिर्दनि चयो त असांजे उस्तादनि असांखे तक़रीरूं ऐं टेबलोस में महिनत कराई आहे ऐं अॼु असांखे ईद जहिड़ी ख़ुशी महसूस थी रही आहे। आख़िर में शागिर्दनि विच में इनाम तक़सीम कया विया।